पुटा यो मामू अथव यो केरा मामा केरा मामा बाबू नचो यार कम तू कर सजो डी को बैठो ही असा केडो कम छडायो पर तू अञा बैठो ही अरे हमसा केड़ो कम कया मु जैसा प्यार कयो न उन जा बार मुखे मामा मामा था चवन ओ छा कयो कोट चला रहियो या बारण के मारियो न ई चवंदो त मुखे जहर दियो मुखे गोली हणो पर मुझे महबूब जे बारन के कुछ न चओ कंडेरा पूरा 5 साल थी 5 साल पर अन्या तुझो इश्क पियो हले 5 साल छा सजी जिंदगी यही गुजरंदी पर यार हमसा हिते रहण हाणे ॾाढो ॾुखियो थी पियो ॾुखियो अरे रोक्यो इन्हनि खे रोक्यो अरे छोरा अरे हेलो छा तेरे मथो खाधो तव मामा नची दे मामा अरे बस न था के हां बस न था के मामू छाजो मामू माधव मामू या मामा अरे मामा नचो ओयो तो इसका जाता तब इसका जा ओयो तो मत मामा मुखे महबूबा जा बार मामो छोड़ लगा बाबो अरे वो बाबो छोड़ लगा तुझे घोटे मुखे मामो मशहूर करे तुझे सरदार तुझी दुख भरी दास्तान में मुखे दुख भरी कलाम याद आयो ॿुधायो मतलब जा सब माण्हू यार केर तो के जे लाए मरे मतलब जा सब माण्हू यार केर तो के जे लाए मरे ॿाहिरि ॾिठासी सोट ॾिठासी यार ॾिठासी दोस्त ॾिठासी सरदार मुझे आवाज में इडो दर्द आ जा जो तहां के या घणो दर्द तो थे दर्द हां या कदा वारू हिकू तो नी ये करे ना तो खान साहब उठे तो ने कदन भाई रखतो है निगाई तो छजो इन बेसुरे के यो बुधायो रेस मुंदल खान माल मोकलियो आया न सरदार मुंदल खान तो चेते मां गरीब थियो मिलायो न मुंदल खान के नंबर त ॾिसूं सान जी कुर्बत खे अची सरदार काल वञेसि थी तुझी फोन आला नन्ना मुझे के सुने ना मुझे फोन की होगी हेलो गलाई न तो सरदार अन्या काल अटे गई कौन कही थे मां समझा दो समझा न हेलो हेलो केर ना है केरे रे
कंके तो चईड़े तो के जो बोड़ा खल भुल नाड़े भुल ना थी हेरे मुंडल जो नंबर आ ना अरे रे पैसा कौन मोकली नहीं बुद्धू तूने छा कंदे हां आई किते मुके बुधा तम ही त मोकले बुद्धू के हां छा कंदे सट्टे तमाड़ो विंदो मास असल पम्मड़ तो मास पम यो मुंडल का लेटलो तुई तिगड़ू करे छडींदो मास मेर जास वई मुंडू किते मुंडू अरे अल्ली भागा तू सजा मिला दुश्मनी इने गाना सुन पाड़ा अरे तो मेरी दुश्मनी बताई मुंडल खान मरी बुझा चढ़िए छापे तो केड़ो डायलॉग बुझा रे मरी विदो हां मरी विदो या परे कर इसरी दानन लखू केड़ो आ मां यहाँ लखू बुधा कीअं अचण थियो आ लखू तोला कमो खणी आयो एकड़ो तुजो नालो बुधो आ वडो अरे तू गाल कर सरदार जेतरो नालो आ न कम अञा उन खां घणो अथस घणो उहो त ठीक आ पर अग्यां वडी आफत अथस भला माल पानी खणी आयो आई या खाली आफत कंदो आयो आई मां पंहिंजी इज्जत जो पलांद करण लाइ पंहिंजो सभु कुझु दाव ते लॻायो आहियां आफत हुजे या कयामत लखू जो कमा खतरन सा खेडण जल्दी बुधाए तूने आफत जो नालो छा है नालो तो दबो धारेल मुझी उन बेइज्जती कई आ तुझी काड़ी बेइज्जती कई अथई उनके छड़ बाकी रहो डबो धारेल उन्हें रे पुराना हिसाब किताब मुजा रहियल आहिन हां सरदार उहो ई दबो आ ये असा रे इंदर बारूद रस्ते ताईं खणी वरतो ऐं पाण मुर्स माण्हू थी वेही रहियो घणा ॾींदे उनखे मारण लाइ लखू जकी चवंदे मां ॾींदुसि अबे धारेल जो गोठ जे चोरिया ते मां लाश टंगियल ॾिसां सभु थी वेंदो पर तुंहिंजो हिकिड़ो रुपयो बि न खपंदो छो त इन दॿे धाड़ेल ॾे मुंहिंजो बि हिसाब किताब रहियल आहे अहिड़ो असरु थींदो हिन दॿे जो हुन धाड़ेल जे नाले खां बुखार वठंदो बुखार मूंखे धाड़ेल जे नाले ते दॿो थो लॻे इहो दॿो सही थो चवीं सही हिकु ॿुधे थो ॿी ॿुधे ई कोन थो बोड़ो आहे बोड़ो हाणे अंधो बि थींदो अंधो धाड़ा कोन हणंदो पिनंदो घिटिन में पक्की गाल न हुआ लाइन जे क्लियर न पहुंचे हा को रिव्यू तो कोन था एड़ी आहे आसरो मारो यार आहे न वडो कमर एक चंगुलाड़ी दार वडेरो मंत्रा बुधा मारो संतीला है आमिर साहब
इने जो चेक थियण वारो आहे हफ़्तो मुझे खबर हो हफ़्ता कौन थोड़ा यो ने असांजे कर्ज जो वज़न वॾो शैतानी धंधे जी वीआईपी धंधे वीआईपी केर बि चुरण जी कोशिश न करे सरदार कोन चुरंदासीं अड़े मां तव्हांखे नाहे चयो सरदार तूं पाण ई थी चयो केरु चुरण जी कोशिश न करे तव्हां भली चुरो पुरो मूं हिननि खे चयो आहे हिननि खे गाॾी था लाहियो धाड़ियल ॾिसो धाड़ियल ॾिसो चाचा धाड़ियल असां कंहिंजो गठ त कोन थो लड़के न न सरदार न तो पोइ खिले छो तो अस्कर नहीं अरे रे चौथो खिली हा चौथो खिली वीसी निकती थई हा धाड़ियल हण जा बोड मुतासिरन छा जीड़े गोड हा असां मां कंहिंखे गोड ॿधल आहे बस टहणी वात पूपो करे छॾींदोसीं दंत मेड़ींदो वतंदे छा तेड़े हा ॿुधा मूंखे तव्हां माणे सेठ जो सेठ 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 छा सेठ अड़े सेठ जो नालो छा आहे यार हिपणी करीम दादा जी गाल था कर तोखे भला कीअं ख़बर पई गोठ में तने भागो आहे इहो साईं करीम दादा त न हा हा यो करीम दाद तू ही आई ना उन जो पुट साईं हिया ही केरा हां केरा ही सरदार करीम दाद जो पुट ही थई त पोड़े वठी हलोस न हां हलड़े चोरा अॻियां थी अॻियां थिया तव्हांखे छा रस्तो न आहे ॾिठल छा रथल अरे छा रथल आ सरदार तव्हां हलो बस हल हल छुट्टी जान बुराई मां तेल मुंहिंजो गाॾी मुंहिंजी पैसा मुंहिंजा फासी विया धाड़ेल साथियों मानी लगायो बुख ॾाढी लगी आ मानी मानी त खाजी वई भाजी वई अरे जे भाजी वई आ हली त रुखी मानी लगायो सरदार भाजी न मानी खाजी वई मानी हिकड़ा बुख ते वरी हिन सरड़ियूं करे ॻाल्हाई दिमाग खराब थी वियो आहे तव्हांजो अरे मूंखां सवा तव्हां मानी कोन खाईंदा आहियो ऐं अॼु मूंखां सवा सवेल ई मानी खाई छॾी अथव सरदार असां मां कंहिं बि हिकु गिरह बि न खाधो आहे त पोइ हेॾी मानी कंहिं खाधी आहे सरदार हे वेठो अथई गोरपड़ जो पुट सर्फ निकतो आड़िस के कम जो ही कोने को कपड़ा धो तो जग करे ही कोन तो
भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन सादा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे ऐं बाथरूम धोइण जो कोन छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा चवन हां वो सुठो कोन निकतो हाणे गलती न कयो हाणे गलती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु ॿूथ खे त पियो रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अथनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो अथव थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी दादा ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायो ॿुड़ी 313856262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही सुभाणे वञी वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी सॼी मानी इन्हे खाधी अथई छा यो सब कुछ ही चट करे हो मानी ॾियो ख़त्म थी वई मानी ॾियो भाॼी ॾियो मारा पड़े से सब अकेलो का अरे छा आहे इहो हाँ छा ते सभु करते आयो सरदार जल्दी इन छोरे जो बंदोबस्त कयो जेसी इन छोरे जो बंदोबस्त न कंदो न तेसिताईं असांजो बंदोबस्त थींदो थी सघे त खाधो खुटी वञे त छोरो असांखे खाइण शुरू करे बस कयो टे ॾियारियो न जेतिरो जल्दी थी सघेव सोतो ॿिया थी करे छॾियो घणा गुरियान असां सेठ खां सरदार 20 लख मूं चयो त घणा लख गुरियान असां सरदार 20 लख 20 त पोइ उन्हनि सां 15 में सौदो करे जान छॾायो ठीकु आहे सरदार अॼु उन्हनि ॾे मोकिलियो था पैगाम वालेकुम सलाम मुंहिंजा सलाम ॾेई छॾिजो ठीकु आहे पैगाम वग़ैरह सलाम तो समझे कुत्ता अरे तू ही छॾ मूंखे चाह दबा मामा नहीं खाईंदे अरे अन्या मानी खाईंदे हाँ अचे का मानी तो खाए सॼी कंहिं खाधी हाँ मां ॾिसां पियो त तूं ॾींहों ॾींहुं अञा वधीक खूबसूरत थींदी पई वञी ठहियो अहिड़ो कुझु बि न आहे अच्छा मोआ ॿार बि ठाहे तोमें कुझु त आहे साईं मां दॿो ईअं धाड़े न आहे थियो उन्हनि जो नालो वठणो ज़रूरी हो बहरहाल तूं मुंहिंजी आहीं तुंहिंजे हुस्न जो जादू बि मुंहिंजे लाइ आहे को शक न को खैर ता है ना हां चाचा खैर है बस शहर में सुठो कम मिलियो है हाणे त माशाल्लाह ॿार बि वॾा थी विया आहिनि मां शहर में हूंदुमि त ॿार बि मां जो ख्याल रखंदा ये गुडियो हाणे दे मूं उठ जेकी तव्हांजी मर्ज़ी बाबा शहर हाल न थी अल्लाह खुश रखेव
इन मिटीअ सां अहिड़ो लॻा थी वियो आहे मुंहिंजो मरण जीअण इन मिटी सां। चाचा तू खुटको न कर, असा महीने महीने में पिया चक्कर हणंदासीं। हा पुट, हींअर गाॾियुनि जे अॻियां कहिड़ी देर आहे, ॿियो त मोबाइल फोननि दुनिया खे सोढ़ो करे छॾियो आहे। साहब हुकुम कयो। वो हमरा केड़ो जी दोहारी पकड़ाया असांगा बारिश न ओ ये कम दो कर वारस तुंहिंजो नालो आहे? हा वारस मां को शक आई ॻाल्हि ॿुध जेके उन पुलिस खां ॾोहारी भॻा पिया वञनि वो तो बधराया? हा उहे मूं बधराया। छो इनाम ॾींदो छा? हल थाणे ते तोखे साहब घुरायो। हा हलो तो गाड़ी बिहार गाड़ी करे हल। चढ़े चुराण जी कोशिश कई किन्नी खोपड़ी उड़ाशों ॿुधायो कंहिंजा माण्हू साथियों मिलियो मिलियो न पर मिलियो तू केर थो ॻाल्हाई? मां उहो थो ॻाल्हायां जेको ॻाल्हायो थो। मुंहिंजा हमरा काथेन? हू मुंहिंजे पेरनि में पिया आहिनि। मतलब तो तू उहो आहीं जंहिंजी मूंखे तलाश आहे। हुकुम कर ॾे काथे अचणो आहे? तू ईंदे मिठा ईंदे पंहिंजी मर्ज़ी सां न पर मुंहिंजी मर्ज़ी सां। तोखे शायद लखू जी दुश्मनी जी ख़बर ना है। हेलो हेलो जैसा तू वेह रखियो न उन्हीं माण्हू के तू सुञाणी कोन थो पर वो माण्हू मूंखे नथो सुञाणे। निकिरजी कयो या थाणे जी मानी खाईंदो। हलो
क्या है? हाँ? रखो रे, रखो, रखो सामान, रख रे, रख। सुठो जो वार साची में, न तो मुझे था आज असुर खून थी पवैया। बस, बस सदा बस। तू तो असांजी इज्जत लजाए छॾी। हिननि ग़रीबनि जा पैसा खाई असांजी इज्जत खाक करे छॾी। तुझे सिर जे करे बस इनके छड़ियो। सामान न चाहूं भला क्या करूं, डटे दे 2 साल थे पैसे देंदा कोनी। हालत ॾिस ये डटा ॾिना थमास न ॾिया सा त छा करे आ। हाणे इहा जेकी 1.5 एकड़ ज़मीन पई थई न, इहा खपाए ऐं हिननि ग़रीबनि जा पैसा ॾे। काथे उहा बि गिरवी हई। हां उन्हनि जा त पैसा घणा आहिनि। मूं मवाजी 350 ताईं तेई मूंखे ॾींदा। हा सभिनि खे पैसा मिलंदा। मुंहिंजो तव्हां सभिनि सां वाइदो आहे। हिनमहिल हलो हलो। माण्हू भला आहे वॾेरा, इंदी ज़बान वारस दी ज़बान लोह ते लीक बाबा। अरे जल्दी के पुलिस नठो, पुलिस नठो सरदार हेडे काले होडे होडे हेडे मोजी जगह। सरदार ही मुंजी जा तू होडे वने होडे। अरे ओ मुंजी जा आहे किते? अरे यार ही लिखण जी जा आया तो इते बजना लिखी सगदा। अरे त पो मुंजे लिखण जी जा किथे आ? सरदार सरदार खट देखो। सरदार ओ सरदार या पाण रिफल रे फायरिंग रे कया। अरे है मुहांडा माथा सा फायर कर सा। हेलो हाँ वरी छा थियो छोरा? मुझी काल जेडी रिंग रखली बाबा जो दाड़ेल बुद्धि भजी विया। लाख थई मां तो ते जारी रे। हां एकड़ो त असानी मानी खाई ने असा के भूख मारी यो वरी एड़ो अलार्म रखबो। हां असा के ते जारे थी असा समझो पुलिस थी अचा सा मथा छापो लगा। हां छापो बुधा 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 कैसा तो गलाई चाचा दबा बाबू आ बाबू। अरे बाबा सा तो गलाई बाबा सा। एक मिनट सपोर्ट कर। हां बाबा सा तो गलाई ना। अरे ऐसा ना करना बाबा थाड़े दबे सा गला। अरे ने वरी दबो। हां अरे दबो लाए। हां मां धाड़ेल तो गलाया धाड़ेल। ठयो हाने धाड़ेल मुड़स आयो ही सुञाणे थोड़े सुञाणे ही तो। और बस जे कदम पंहिंजे पुट जी जिंदगी चाही थो न त 20 लाख रुपया असांखे ॾेई वञ। कुटे कुटे सफ़ा ये दबो करे छॾींदो सही चंबन सां। न वठ इहो नालो। 3 ॾींहनि में 20 लाख खपनि न त। इहो मोहारो छोरो रोज ड्रामा कयो वते पे मोखा पैसा फवाईंदो। ये सदाई ड्रामा कंदो आ मूंखे ख़बर आ। अरे वट छोरा ऐं आईंदा इहो हारून मटाए छॾीस। असांखे डपु लॻंदो आहे पुलिस खां। वॾी बेइज्जती थी। सरदार कंहिंजी? अरे हिन जे पीउ जी ॿियो कंहिंजी थींदी आहे? संभालियो छोरे खे। सरदार बेइज्जती कंहिंजी थी? अकुल अथव? कोन्हे अकुल बेअकुल आहियो तॾहिं त बुख वेठा मरो। मां बि मरां वेठो। केड़ी मजाक रकम का थिया? रकम? अरे यार बाबा तो इन थैले में छा विधो? अरे चङी तरह ॾिसो इन में पैसा ई हूंदो।
में तो रती वारा पना हाँ इहा रद्दी खपायो 500 मिली पंदो तो सुठो न था कयो छोकरो वापस कयो वापस वठी वेंदो छोकरे के अचो अचो हे छा हे त बढ़िया हाणे सरदार खे छा चवंदासीं जेको थियो सो ई सरदार खे चवंदासीं अबा देख खबर बचन में मैंने तुझे क्या लगा है या मानू आए ट्रेलो जी भैया अरे मुंशी मु ताजे डो केड़ो कयो ऐसा के जडियो है डो में के भनी सके तो लिखन तो बे के गेट जे देना देख हमारा नाजिया साहबा ता के आयो कहीं जारी ना गिरफ्तार करना है गिरफ्तार पर छो वो तो वाला सा फ्रॉड है केस में मां तो गिरफ्तार करना है तो के खबर मां केरा मुद्दल खान मुझो मतलब तहन गोठ जो माछा कंजी मां इन गोठ जो हैसियत जे हिसाब सां छा लगा हां पाण ॿुधाए न वडो वडेरो वडेरो दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अगे यारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिट्टीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा अच्छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे त अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562682682 साहब वॾेरे जो मतलब आ जेका ताके सजा ॾियणी आ हिते जो सटको फटको पादर जेको दिल जे हिते जो ठाणी त न न मुझो मतलब अञा ॿियो आ नाज़ थोरो मूंसां अचे थोरो कमु ठही उनमें जरूरी है उन्नीस तक कम मुझे बता दो 19 गलत न समझ समझ का लगे यो सिर्फ
सिर्फ़ तूं मूंखे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾे। जेके बि ॻोठ वारा आहिनि न इन्हनि सभिनी खे मां राज़ी करे छॾींदुसि। हाँ सलाह भली आ साहब वाले जो सुस्ती तो करे। हाँ मुंशी साहब एपड़ा लो यार दिखाई तापली वञो 3 ॾींहं छॾिया थी चौथे ॾींहं कमु थींदो न ॻोठ वारनि जो हाँ ॻोठ वारा त छा पर वाइदो आहे मुंहिंजो तोसां मां तोखे राज़ी कंदासीं। अच्छा छोकिरा साहब मुंहिंजो यार साहब मुंहिंजो यार पियो 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 ए जो खबर काॾे पे खड़ी जो ए ताए पिए ही बनिया बस मना को पुछा न कुछ कुले त खण वठी भज मुछी ए वडे रे वाड़े ते खणी दानी ॿियो काथे खणी वेंदासीं। हां हां मूंखे ख़बर आ त केॾा वॾा गामू सचा वञो था वॾे रे वाड़े ते खणी भाई रोज वडे रे वाड़े ते खणी दाऊ को ढोल खाईंदा को असा खाईंदाऊ छा चोर चोरिया पुटो मूंखे ख़बर आ वॾे रे माल केर केर तो खाए रुको मूंखे ही नथो मिले बस। मुंशी ज़बान संभाले ॻाल्हा हारी आयूं बराबर पर असांजी इज्जत कान्हे छा। तव्हांखे केरु ॾींदी आहे छा कंदो भला हाँ ॿुधा छा कंदो हाँ ॿुधा न न कंदो छा हाँ हथ त लाहे करे ख़बर पए मुंशी आ मां मुदल खाने मुंशी हरू भरी नाक कंदे त गीचे में पवंदासूं मुदल खान ॾिनो छा अड़े असांखे पंहिंजो कमायूं पंहिंजो खाऊं अड़े मुदल खान ॾे अञा असांजो हिसाब किताब हूंदो। वॾे रे ते एॾो सचो इल्ज़ाम पर ॿुधो तव्हांजी हैसियत कहिड़ी आहे जो वॾे रे ते एॾो इल्ज़ाम था हणो हाँ वॾे रे ॻोठ जो को लोकल माण्हू न आहे भनी न छॾियावे हाँ छा कंदो त कंदो छा भई हाँ ॿुधाए त सही कंदो छा कमदार घाटे में न पव हरू भरू जहिड़ो थी पवंदो हेड़ो मूंसां वॾे रे मुदल खान में कंदो छा अरे कौन मुले ॾिड़े वठी छो बिठो अरे बा अरे बा अला अरे थोरो आस्ते हेठ थोरो हेठ अरे फुड़िया ते हेठ अबा अबा अरे बा अरे बस छड़ी छड़ी काथे है मरी न वने हां आज ना एतरो काफी त हलो हलो सही है एतरो काफी आ भनी सही अरे अरे बा अरे बस 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 अरे बा अबा ॾाढो बाजो त मां चयो जी वॾे रे भाई उन्हनि मां कढा हिननि खे लाइ केजियूं बाहियूं जो मुंहुं मां कढी आ ओला कदो मरी वेंदो कुतो खड़ी भी तव अरे छा तो चई रे ताके ने वञो 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 बस वञो के ॾिठो त न साजा तार माण्हू गद्दारी कया लखुआ गद्दारी कया बेईमानी कया सासा मिलायोस नंबर मां तो चवां नंबर मिलायोस सभई कंजूस आयो अरे हिन ते नंबर मिलायोस हिन ते सरदार काल वञेस थी हाँ हेलो लखू मां थो ॻाल्हायां मां अहिड़ी जुरत जो नंबर कटे छॾियईं और वरी मिलाईस नंबर सरदार हुन कटी कोन्हे बैलेंस खत्म थी वियो आहे बैलेंस खत्म थी वियो बुराई न उधारा सरदार माई थी चवे उधर खणी चुका हल माईअ जे अॻियां बि लज्जी थी पियासीं चवंदो आहियां त बैलेंस मुंहिंजी मोबाइल जो न कुटंदो सरदार लखू पाण फोन कया हेॾे कर इहो अथई असांजो दाबो मंज़ूर तूं ॻाल्हाइसि तुंहिंजी आवाज़ में दाबो आहे मां आहियां ॿोड़ो कुझु ॿुधां थो कुझु नथो ॿुधां को ग़लति सलत जवाबु ॾेई वियासीं त पोइ सरदार मुंहिंजो गलो वेठल आहे या पाण में कचहरी कयो या मूंसां ॻाल्हायो फिरोज़ा
तुंहिंजे आवाज़ में बता बुआ तू ॻाल्हाइस तू मां कीअं ॻाल्हाईंदोमांसि हेलो दाबो दाबो कर हेलो दाबो कर हेलो दाबो कर हेलो दाबो कर छा थियो आहे मिठा आवाज़ रुकजी थो अचे इहो जेको तड़ी ॾीस सिग्नल ख़राब आहे बनवा तूं ॻाल्हाई केर थो मां फेरोज़ थो ॻाल्हायां ॾे पंहिंजे ॿोड़े सरदार खे सरदार त नथो ॻाल्हाए सघे छो तव्हांजो सरदार कोमा में हलियो वियो आहे छा मुंहिंजो मतिलबु आहे सरदार सां ॻाल्हाइण पसंदि ई नथो करे छो त तूं गद्दार आहीं धोखेबाज़ आहीं छोकिरे जो छोकिरो असांखे इज़त सां वापसि करे न त अरे 7 न 8 चईस 8 न तड़े छा कंदो तो वारे सरदार में जे दम आहे त छड़ा वञे छोकिरे खे जे 50 लख हिन जे पी करीमदाद न ॾिना त 2 ॾींहनि में हिन बलूंगड़े जो सिर धड़ खां धार करे तव्हांजे सरदार जी छोली में रखंदासीं ऐं ख़ुशि न थिए त इहो इल्ज़ाम लखू ते ईंदो ऐं इहो डबो जेल में वजंदो टन 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 छा पियो चए मानी त खाराइण सां न छोकिरे खे सरदार खेर कोन अथई बा पहिरों ॾेई जेल जी दाल मानी पोइ वञी खावा फाही वाही हा अल्लाह वाहिया जरूरी कोने नगदा तो के कीजो गला छो पैसा भरन कोई त खणन छ शामे फिल्मन में न नौकरी सर छजो कैसा ना भेस कयो सर बुधाइण जरूरी आ छा हां बुधण जरूरी थव जकदे ता न बुधंदो त कोई तावा मुजी बहादुरी जा किस्सा सोनड़ी के घर में किए लिखंदो फेराई साहब फेराई हणीस कराए हण किसो छोरा नदीर विस्तरे पुट जा रुगोड़ो फेराइस एडा हणीस ओडा हणीस एतरो बल फेराइस जो मथो न पेरी वणीस भाई हाणे चक्कर ये थियो जो एक दफे ताने के फोन जा टका के खणे कोन खबर त दे भई त धारे नीरो खान हां साईं गान जो बा हां साईं नासी खांदा भाईटा छरा बोलियो नी पुट दस बुद्ध सुनानेस तो हां साहब छजो ने ता फिके खान जो किस्सो बुधायो फिको खान न नीरो खान फिको खान त पो साहब ये धाड़े वाला के रंगारे पुट राजा सावा फिक्का नीरा गाढ़ा अरे तू तो गलाएंगे तो 5000 बयान 55 गंजा हां साहब को नीरे जो छा थियो हां किसो कुटाणो त जी मां ए मोबाइल भरे आ बेले दे पहुंचदे दुचम त मां अकेलो ड्राइवर बचासी ड्राइवर ने भागो बूटे मुके छड़े वठी भागो और मां अकेली सामो 20000 धारी अरे आज की बात है ना हेडक्वार्टर में शो चाहते हो सर ये थोड़ा घना ना है थोड़ा खटकन तो तांगे से चाय पैक कर हेलो भला 15000 तो हुंदा ना साहब कुछ तो घट करो साहब हेलो वो 7 हुंदा भला 1000 है फिर तो बाऊ दा थोड़ा घट गयो कुछ रियायत गयो गरीब ओकड़ में सका दो बरा वड्डो मुकाबलो जो तकरीबन 16 कलाक अभी कौन हलियो अधु कलाक मुझे ख्याल सीधा लंच हलाए नी मां कलाक का वो हिकड़ो फेर पे कया फिशू गर पूरी नास वठी गई फिशू ओए सर पोछा वरी छा ठक्का दो बस जो के टंका में लगे मुंडी ने टिकरी मुंडी मुखी दिसी खले मार दिसी मुंडी के किला असा में किला में मुंडी गासी ओए सर पोछा वरी छा एदे ओदे जो चुकेर बोलो मुंडी पटता खणी मथे पे रखी बे दे जी टूटी ज्वाइन कई दे साहब वरी सोच कर गोली लगी मुंडी में वरी मुंडी खणी हिते पोदा और बराई शहीद करे मरना है अरे यो तो को धालेला छ यो मु
छरा ढड़ा पाणे भारे हो मां हिक आहियां ऐं ॿी मुंहिंजी हिकिड़ी वॾी भेण आहे बस ॿ भाउ भेण आहियूं तुंहिंजे मरण खां पोइ अकेली वञी तुंहिंजी भेण बचे थी हाँ छोकरा छोरा वेगो पुट आहीं सेठ करीम जो न मां सगो पुट आहियां जड़ूं था छोरे खे पटियूं पढ़ायो सरदार मेरी पुछा का छता कयूं सर मरण जो टाइम वेझो आहे न सरदार ने हमरा जो खबर पइजी वई जंहिंजे करे दिलावर ऐं शाहू पकड़िजी पिया मशहूर ॿुधा ॿुधा केरु प्रभु ॿुधा केरु आहे उहो केरु आहे मां हुनखे सिधा कोन छॾींदसि मुंदल खान जो नंढो भाउ आहे ऐं शहर में रहंदो आहे कल्ह खां ॻोठायो आहे हाँ सरदार मुंहिंजो त पहिरियां बि ॾिठल आहे मां नथो भुलिजी सघां उहो ई आहे मां हुनखे सिधा कोन छॾींदसि कोन छॾींदमि हुनखे दिलावर लखमीर खान तू कुछ को न कर मां वञांसि थो सरदार तव्हां फिकर न कयो दिलावर तव्हांजो भाउ आहे आहे भाउ पर दिमाग़ थोरो घटि इस्तेमाल कंदो आहे छा कजे पोइ सरदार छा कजे मां वञा थो दिलावर जे पोयां पर सरदार तव्हां ॿाहिरि कुझु कोन थींदो मूंखे तव्हां हिन छोरे जो ख्यालु कयो छोरा भाग्य भला थई ये भी 2-3 कलाक जिंदगी जा बची पई यार हल वापस यार हल कोन वेंदुसि मां तोखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे त हले वञ मां हुनखे मारे रहंदुसि जिद खे छॾ यार हल मां हुनखे मारण खां सवाइ कोन छॾींदुसि तोखे वञणो आहे त हले वञ तव्हां हले वञ सुञातो मां लगे तो हिननि थोबड़नि जी पहिरीं बि मरम्मत करे चुको आहियां अॻे दफ़े त पुलिस जे करे बची आयो हिन चक्कर मरण आया हो छा असां बची वेंदासीं पर तूं कोन बचंदे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो
सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 दिलार मुखे न छलन दिलार दोस्त दिलार ओदा ओ डब्बा अदाई न्याणी मेर थी आई तई आगा तू न्याणी नहीं मरदे यो डब्बा तू आई तुझा सब दोस्त कानून जे अध घेरे में ने जल्दी पे पान के मुझे माफ करना कानून के हवाले करे आयो सेठ करी में जो को पुट है नाल दादा दीदार बुच करे आई दीदार किना दंड बेटो दसी आयो दीदार आनी दीदार के दबार कढ चागाला चाते उभा थी बिठायो मथा जहाज तो किरे या हाँ सरदार पुलिस खड़े मेरे ना केस थी वही सरदार पुलिस हाँ पुलिस साथियों मुकाबलो कयो मुकाबलो पर बुध जवान छाता सरदार चवंदा त सेठ करीम जो पुट बि असांजे हवाले कयो ऐं पाण खे बि असांजे हवाले कयो असां वटि सेठ वारो पुट कोन्हे चोर कॾहिं चयो त मां चोर आहियां अच्छा चोर था चल बात चोर आया ही कोन्हे मां त धाड़ेल आया धाड़ेल सिपाही यस सर ए धाड़ेल आया मशकरो आ सरदार लखो जे था मारण का बेहतर आदा सा पुलिस की गिरफ्तारी जो हां सरदार दाल मानी मिलंदी जेडो साबित न थियो त आजाद बस कयो मां तो चवा त बस कयो देखो मासूम असा जे करे उन ज़ालिम वटि पहुतो आहे उनखे आजाद करण खां सवाइ मां गिरफ्तारी कोन ॾींदुसि न वरी चुप करे वेहंदुसि पर सरदार असां गिरफ्तारी ॾेई जान छॾूं था ईअं साफ़ थियो केर बि न वेंदो मां सभिनी खे मारे छॾींदुसि सरदार तो सां गॾायूं तॾहिं बि मोल आहियूं न खाइण लाइ कुझु आहे न पाइण लाइ अदा फकीर वे या वञे सरदार के मूंखे त ॾाढो ख़ौफ़ थो लॻे हा सर उन्हनि वटि उहे हथियारनि जेके असां हलाए बि नथा सघूं चुप त कयो मथां मुंहुं ॾिठी वञे न पोयां पेर माना सम्झींदो न हिन में असां वॾा होशियार अब निकिरंदो या छा था कयो ॿुधायो त सही ऐं हुन खां अलावा मौत जो ख़ौफ़ बि 24 कलाक सरदार हाणे असांखे इजाज़त ॾियो बाबा केर बि जेकॾहिं तव्हां चुरियो
तो गोलियों हलंदियूं गोलियों। अरे अञा तो मूं शादी भी न आहे कई। अरे मुंहिंजा त नंढा नंढा बच्चा आहिनि। मुंहिंजा वरी कहिड़ा वॾा आहिनि। हली सरदार हलाए गोली। अरे हेॾे बीहो बीहो। सर हू ॾिसो अलाए केतिरा रसा मुरागी चार। मुकाबलो कयो होशियार थियो मुकाबलो कयो। बीहो बीहो तारा बीहो। अरे घणा आहिनि भॼो। अचनि भली पोयां पर धाड़ेल न हुजनि हा न। कौन छड़ी तुस इन्हें मुझे भाउ दिलावर जे कातिल खे वो तो पंहिंजे अंजाम खे जरूर पहुचंदो। मरणो पंदो इन वारिस खे। मी खान मुझे यार जो कातनी सम तो मरी वियो। हाणे इन सेठ जे पुट जो भी सोचो त छा करणो आहे। मारे ऐं लाश सेठ जे दरवाजे ते वञी टंगे अचो। अगर छोकरो नथो अचे शाद भजियो। अंधा आयो गोलियोस इते ही हूंदो वञो। मुखे कांडेरो खान चवंदा आहिनि। कांडेरो खान है खबर तू भी मरण लायो है। छा करण आयो आहियां? छोकरे खे आजाद कराइण आयो आहियां। चाचा दबा चवन था मरण लाइ आयो आहीं। अच्छा त डबो धाड़ेल तू आहीं। देर छा जी पो कयूं था एक दग सा बस शिकार। खीकार भाऊ ता ना पहिरें खीकार कया मतलब दुआ सलाम कया पर ता मिलिया ही हाण आयो। ये तांजा साथी है। भज सेठिया पुट भज 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 सिद्धो वन। सरदार लखू इने छोकरे के भजा छो। तमा छोरे खे गोलियो मां हिनजी मरमत करे वेठा। लखू तू ठग आई ठग जो पुट आई। अन्या तो तोखे मुझा हथ ही न लगान तो मुझी ठगी डिठी किथे आ। छोरे जो लाश न किरियो तो खैर आ अज तू जो लाश किरो तो। लखू मरंदे अज ही मरंदे तू अज। ये न चोटबा मरंदे तू छोकरो किथे आ। वाह अज कुछ बियो घुरा हा तो वो भी मिली वनी हा। लखू अज मौत का पनाह गुर मौत का। एर मां या तमा हिन के सुञाणी थो। टबो धाड़ेल हिन के चवंदा थे। नालो तो बुधो हुंदी पर हिन जो गुनाह उहो आ जो हिन मुझो को भी गुनाह ना है कयो। अब तो मां इंसा ठगी करे
सेठ जो पुट फबायो आ वो बेगुनाह ढबो धाड़ेल मुझे पेरन में पियो रेड़ियूं पाए तू मुझे भा जो कत्ल आई डोही आई मुझो डोही तुझो हशर छा थींदो माहौल ऐं वक्त इहो तो चवे त अज लखो जो मौत थींदो लखो जो अजीब ॻाल्हि आहे लखू मां तुंहिंजे भाउ खे मारे पोइ बि गुनाहगार न आहियां छो जो तुंहिंजो भाउ मस्जिद जो कक कोन हो तूं वांगुरु ॾोहारी हो ॾोहारी रेंपो मुकाबलो पे थोले तू ये तो चर्स है चर्स ना है सरदार के मां समझाया तो असां बिल्डर वारा सुबुह हिते हेॾा सारा सिजड़े पिया आहिनि यो तो खीरा न ॻोठ ॾे त खीरा न हाल हवाल कहिड़ा पहिरियां गोली हणी पोइ हाल हवाल थो ॿुधाए मरण खां पोइ कहिड़ा हाल हवाल थींदा जौन त कहिड़ो ठाऊ कोई पाण जहिड़े मुड़ुस माण्हूअ ते हथियार सिधा कयो बीठो ई मल हवणा ते इहो बि शौक़ु कर पूरो तोखे कुछ भी न थींदो मां कुछ कोन कोन न सरदार मुखे वगेला वने सरदार मरला तैयार थी डबा साइडे हां इते ॾिसी कोन पतो दुकानो सीन पे तो हले इमोशनल लगा पे गोर छदा कयो वरी जान छड़ा 5 मिनट सब्र न तो अचे हां पहिरां इनखे मरण दे मुखे मारने बचा मां छा तो कर सा घर आई तेरे ये लिखियो आ तू मरी तो रेंबा तू मरी तो ओ मर तो सरदार ओ रेंबा वींदे वींदे भी शैतानगिरी कई सुठो तो मारे सुने ते यो गुनाह ब मां कणा हल हदा पा
ची तो मुझे सामू ना